बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, असां हिन वक़्तु प्रोग्राम करे रहिया आहियूं शिकारपुर ज़िले जे अमन अमान मुतलिक़, छो जो हिन महिल शिकारपुर ज़िलो बदअमनी जे वर एतिरो चढ़ी वियो आहे जो माण्हू पंहिंजे घरनि खां निकिरंदे बि ख़ौफ़ महसूस था करनि, भले उहे ॻोठाणा इलाइक़ा हुजनि या शहरी इलाइक़ा हुजनि। उते माण्हू ख़ौफ़ जो शिकार आहिनि, माण्हुनि खे तहफ़ुज़ जो कंहिं बि तरह सां को अहसासु कोन्हे। हूअं बि बदअमनी जे हवाले सां डिघे माज़ी खां वठी शिकारपुर ज़िलो बदअमनी जे बाहि में ॿरंदो सड़ंदो रहियो आहे। ताज़ो ई शिकारपुर मां सहाफ़ी फुरिजी विया, मुख़्तलिफ़ रोड रॉबरियूं ऐं रोज़ानो जी बुनियाद ते को न को कंहिं न कंहिं इलाइक़े में वाक़ियो थिए थो। हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि खानपुर तालको, शिकारपुर जो अहम तालको आहे। उतां ज़ुबैर अबड़ो सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर आहे खानपुर जो, उहो सूरत हाल वाज़े करे रहियो आहे। अचो त इहा खानपुर तालके जी सूरत हाल ॾिसूं। अज़हर गुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खानापुर तालके में बदअमनी चोट ते चढ़ियल आहे। चोरी फुर अगवा रोज़ जो मामूल बणियल आहे। कुझु वक़्तु ठापर खां बाद वरी SSP शिकारपुर कैप्टन रिटायर्ड फैज़ान अली जी जेकी तैनाती थी आहे, उन खां बाद में जेका अमन वारी सूरत हाल आहे उहा बदतर थी वई आहे ऐं चोरी फुर अगवा रोज़ जो मामूल बणियल आहे ऐं ॾोहारी आज़ाद जेको आहे सो हिते वारदातूं करे आसानीअ सां फ़रार थी वञनि था। पर पुलिस जे हिन वक़्तु जेका रिट आहे उहा चैलेंज बणियल आहे। ॾोहारियुनि जे आॾो माण्हू जेको आहे सो पाण खे घरनि में बि गैर महफ़ूज़ सम्झण लॻा आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त 2 महीननि जे दौरान जेको आहे सो सिर्फ़ु रहीमाबाद UC मां जेको आहे 2 ॼणा, हिकु पहोड़ जेको ट्रैक्टर समेत जेको आहे सो अगवा थी वियो ऐं ॿियो जेको आहे कलोड़ो जेको आहे खीर जो वापारी हुयो, जेके रस्ते वेंदे ॾोहारियुनि नामालूम हथियार बंदनि पारां जेको आहे उन्हनि खे अगवा कयो। अगवा जो जेको मामूल आहे उहो रोज़ जो बणियल आहे ऐं तालको खानपुर ख़ासि करे जेको रोड आहे इंडस हाईवे, उतां फुर जूं जेके वारदातूं आहिनि रोज़ानो जो बुनियादनि ते थी रहियूं आहिनि। पर पुलिस पारां जेको आहे सो अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बनाइण जे हवाले सां के बि जोगा उपाउ न वरिता आहिनि। खानपुर तालके जे अंदरि बदअमनी बाहि जीअं ॿरण लॻी, खानपुर जो अमन बिल्कुलु तबाह थी चुकियो आहे। खानपुर मां अमन जो पखी बिल्कुलु उॾामी चुकियो आहे ऐं हितां जो नाहाल SHO ऐं नाहाल SSP शिकारपुर खानपुर में रोज़ाना जे बुनियाद ते 2-3 मोटरसाइकिल बाइक चोरी थियनि थियूं ऐं मींहूं अलॻि चोरी थियनि थियूं। नाहाल ई आहे असां वटि पुलिस जी ऐं नाहाल SP आहे। असां मुतालबो कयूं था IG खां DIG खां त SHO हटायो ऐं SSP खे हटाए, असांजो इहो मुतालबो आहे। बिल्कुलु अव्हांजी ॻाल्हि सच आहे त हिन वक़्तु असां बदअमनी जी लपेट में आहियूं। स्पेशली असां पंहिंजे खानपुर तालके जे हवाले सां इहो चवंदासीं त असांजे तालके में बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। रोज़ानो लुट फुर, चोरी जी वारदातूं, मोटरसाइकिलनि जी स्नैचिंग, स्ट्रीट क्राइम ऐं इन खां अलावा क़बाइली तकरार, तमामु घणा अगवा जी वारदातूं तमामु घणियूं थियूं आहिनि। इन जो कारण सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त ॾोहारी मज़बूत आहे ऐं असांजी पुलिस इंतिज़ामिया कमज़ोर आहे। स्टेट जी कंहिं बि क़िस्म जी रिट न आहे। स्टेट जेसीं ताईं पंहिंजी रिट खे बहाल न कंदी तेसीं ताईं इहे ॾोह वधंदा वेंदा, जुर्म करण वारा वधंदा वेंदा। उन्हनि खे हिकिड़ी हथी मिले थी जॾहिं उन्हनि खे कुझु बि नथो थिए। चोर खे सज़ा नथी मिले, मुजरिम पकड़िजे थो, उहो जेको आहे कोर्टनि जे थ्रू या पैसा ॾेई करे आज़ादु थो थी वञे। उनजी प्रोसिक्यूशन वीक कई वञे थी, जंहिंमें उनखे फ़ाइदो ॾेई करे कोर्ट मां जेका आहे ज़मानत मिले थी या उनखे आज़ादी मिली थी वञे। जेसीं ताईं असांजो सिस्टम सही न थींदो ऐं असां सभु गॾिजी करे इन लाइ आवाज़ु न उथारींदासीं त बाबा बदअमनी खे ख़तमु कयो, पुलिस इंतिज़ामिया जेको आहे उहो पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे, स्टेट जेको आहे पंहिंजी रिट खे क़ाइमु करे, तेसीं ताईं इहे ॾोह ख़तमु न थींदा बल्कि इन्हनि में वाधारो ईंदो। वज़ीर आला सिंध ऐं सिंध इंतिज़ामिया, पुलिस इंतिज़ामिया खां IG सिंध आहे, SSP शिकारपुर आहे, DIG लाड़काणो आहे, उन्हनि खां इहो ई मुतालबो आहे त पंहिंजी पुलिस खे पुलिस जा सुठा ऑफिसर जेके आहिनि हर इलाइक़े में मुक़ररु कया वञनि ऐं
पुलिस जी रिट खे बरक़रार कयो वञे, उनखे क़ाइमु कयो वञे ऐं पुलिस जेको आहे सख़्ती करे माण्हुनि खे पकिड़े, माण्हुनि खे जेको आहे गिरफ़्तार करे, न त इहे ॾींहों ॾींहुं वधंदा वेंदा। इन सां बदअमनी में वाधारो थिए थो ऐं किथे न किथे मुज़ाहिमत ते ज़रूरु को माण्हू जेको आहे ज़ख़्मी थिए थो, किथे को माण्हू मारिजी वञे थो, जेको तमामु हिकिड़ो इंतिज़ामिया जे लाइ सवालिया निशान आहे। ख़ुदा इंतिज़ामिया पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे ऐं पंहिंजी ड्यूटी सुठे नमूने सां सर अंजाम ॾिए, न त उहो ॾींहुं परे न आहे जो असां जेको आहे हिन बाहि में सभई जेके आहिनि सड़ंदासीं। ऐं पूरे सिंध जे अंदरि हिन वक़्तु इहा ई कैफ़ियत आहे, सिर्फ़ु खानपुर में न पर बल्कि पूरे सिंध जे अंदरि जेको आहे बदअमनी वधंदी वञे थी। इन लाइ इंतिज़ामिया खे जेको आहे इन लाइ उपाउ वठणु घुरिजनि। बदअमनी जेको आहे तमामु घणी वधी वई आहे असांजे खानपुर में, पर मां त चवंदुमि त पूरे ज़िले जे अंदरि जेको आहे बदअमनी रोज़ थिया रोज़ माना ढगी आहे, मेंह आहे, बकरी आहे ऐं न रोड महफ़ूज़ आहिनि न घर महफ़ूज़ आहे। इहे रोज़ चोरी जो मामूल बणियल आहिनि, रोज़ चोरी जूं वारदातूं थियनि थियूं। हर घर में जेको आहिनि माण्हू आवाम जेको आहे उहो सुकून जी निंड नथो सुम्हे, राति जो छिरक भरे उथे थो जीअं ई खड़को ॿुधे थो, छो त दुकाननि जा कुल्फ टोड़िया था वञनि, घर में चोरी थिए थी, चार दीवारी महफ़ूज़ न आहे, रोड रस्ता महफ़ूज़ न आहे। कोई बि जेकॾहिं ग़रीब पंहिंजे अन्न रखियो पियो आहे उहो बि जेको आहे सो खणी था वञनि, पंहिंजे बच्चनि जेके बच्चा जेके आहिनि फ़ाक़ा कशी ते मजबूर आहिनि। ऐं इहो बदअमनी तमामु चोट चढ़ी वई आहे। हिकु त महांगाई अॻे ई माण्हू आवाम जी चेल टोड़े छॾी आहे, जो सारियूं जेके आहिनि 9,000 ते पहुतियूं आहिनि, माण्हू चांवर खाइण खां सिकनि था ऐं जेकॾहिं को अन्न पंहिंजी गुंदी में रखियल आहे उहे चोर खणी वञनि था। इन जे करे आवाम ॾाढी परेशान आहे। अगवा बि रोज़ जो मामूल बणियल आहे असांजे पूरे तालुके में, पर पूरे ज़िले जे अंदरि अगवा जूं बि वारदातूं तमामु घणियूं थियनि थी। मतिलबु त न माण्हू महफ़ूज़ आहे, न ढोर ढगो महफ़ूज़ आहे, न रस्ता महफ़ूज़ आहिनि। जेकॾहिं माण्हू काॾे निकिरे थो त या मोटर साइकिल उन खां फुर्ती थिए या वरी उन खां जेको आहे मोबाइल पैसा जेके आहिनि गाॾियुनि मां फुर्ता थियनि, या माण्हू ई पंहिंजो जेको आहे अगवा थो थी वञे। माना हर हिकु माण्हू पाण खे महफ़ूज़ नथो सम्झे। हालत इहा आहे त शहर जे बाज़ार मां बि फुर कई वञे थी हथियारबंदनि पारां। पुलिस जी का बि रिट किथे बि नज़र नथी अचे। समूरो तालको जेको आहे सो धाड़ेल राज जे हेठि आहे, ॾोहारनि जे हेठि आहे। पुलिस जी स्टेट जी किथे बि असांखे रिट नज़र न पई अचे। असां IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर त मां सम्झां थो पूरो ज़िलो भरियल आहे, उनखां मुतालबो कहिड़ो कजे, पर DIG सतह IG सतह ऐं वज़ीर आला सिंध खां इन ते असां जेको आहे सो पुरज़ोर मुतालबो कयूं था। खानपुर जा माण्हू जेके आहिनि सो हिन वक़्तु पंहिंजे घरनि में बि महफ़ूज़ न आहिनि, धाड़ा फुर रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। खुदारा इन ते ध्यानु ॾेई घटि में घटि हिन दौर में माण्हुनि खे तहफ़ुज़ त फ़राहम कयो आहे। क़दुरु ताणी असां तालका खानपुर खे ॾिसूं त हिते बिल्कुलु कानून जी का रिट नज़र नथी अचे। बाक़ाइदा फुर धाड़ा ऐं चोरियूं रोज़ाने जो मामूल बणिजी चुका आहिनि। एतिरे क़दुरु ताणी जो असांजे हिन तालके खानपुर सां गॾोगॾु पंहिंजे ज़िले जे अंदरि बि इहा अगवा जो सिलसिलो हली रहियो आहे। शहर जे अंदरि बि फुर धाड़ा थियनि था। उहो ॾींहुं न आहे जंहिं ॾींहं जे अंदरि का चोरी न थिए या को धाड़ो न लॻे या उन खां अलावा का मोटरसाइकिल जी फुर न थिए। तंहिंजे करे इहा सिलसिलो हलंदो रहे थो। मां त इहो सम्झां थो त की पंहिंजे ज़िले जे अंदरि जेको SSP आहे उहो नाकाम थी चुको आहे ऐं उन सां गॾु पंहिंजे शहर जे अंदरि जेका पुलिस आहे उहा अघोर नींड सुतल आहे, कंहिं क़िस्म जो को तहरुक कोन्हे। ऐं उन खां जे शहर जे अंदरि जो ॾिसूं था पंहिंजे शहर जे अंदरि जुआ जा सिलसिला हलनि था, जिन जुआ से मतिलबु पुलिस जो बि कंहिं क़िस्म जो को कंट्रोल कोन्हे। जेकॾहिं इन जुआ जे मथां कंट्रोल कयो वञे ऐं इन जेके शहर जे अंदरि जेके फुरूं आहिनि उन जे मथां कंट्रोल थी वञे, इनशा उहो ॾींहुं परे न आहे जो असांजे शहर जे अंदरि अमुन थी वञे। तंहिंजे करे खानपुर शहर जी हालत बि अबतर लॻी पई आहे, रोज़ाने जो मामूल आहे। तंहिंजे करे असां IG सिंध खां इहो ई मुतालबो कयूं था खुदारा खानपुर तालके खानपुर ऐं गिरदो नवाज़ जे मथां रहम कयो वञे तां त हीअ जेके खानपुर शहर ऐं तालका खानपुर अमुन ऐं चैन सां सुकून सां गुज़ारनि। महीने खां वठी 2 महीना थी विया आहिनि त खानपुर शिकारपुर बदअमनी जे चढ़ी वियो आहे। अगवा जो रोज़ जो मामूल बढ़जी वियो आहे। हिकु छॾाइजे थो त ॿियो अगवा थिए थो, रस्ता महफ़ूज़ न आहिनि। जे पाड़े मां वञूं था त इहो ख़ौफ़ थो थिए त
मतां हिन गिटी खां वञूं त हितां फुर न थिए, मतां हेॾे वञूं हितां न फुर थियूं। एतिरो माना ख़ौफ़ज़दा इंसान थी वियो आहे जो माण्हू पंहिंजे घरनि ताईं महफ़ूज़ न आहे। 7 थियनि था राति जा त माण्हू घरनि ताईं महफ़ूज़ बि न आहे ऐं निकिरी बि नथा सघनि काॾे या काॾे वञनि ॿार। असां इहो मुतालबो कयूं था SSP शिकारपुर ऐं IG सिंध खां DIG लाड़काणो खां त ईमानदार ऑफिसर तैनात करे। नाज़रीन, खानपुर तालके खां पोइ हाणे असां रुख़ कंदासीं शिकारपुर ज़िले जो हिकिड़ो ॿियो अहम तालको गढ़ी यासीन तालको आहे। आगा सिराज ख़ान दुरानी जो ही चूंड तक आहे, उहो हिन महिल सिंध असेंबली जा स्पीकर आहिनि। उन तालके अंदरि अमन अमान जी सूरत हाल खे वाज़िया करे रहियो आहे SN TV न्यूज़ जो तालका रिपोर्टर गढ़ी यासीन जो शफ़ीक महर। तालके गढ़ी यासीन वारी सूरत हाल ॾिसूं था त उते छा सूरत हाल आहे? जी अज़हर साहब, बिल्कुलु गढ़ी यासीन तालके जी जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा बि बद खां बदतरीन थी वई आहे। जे हूअं ॾिठो वञे त असां जेका रीजन आहे लाड़काणो सखर उत्तर सिंध वारी साइड उते त बदमनी तमामु केतिरे ई अरसे खां ख़राबु हुई, पर हाणे जेका शिकारपुर ज़िले में बदम अमनीअ जी लहर वधी आहे उन में ख़ासि तौरु गढ़ी यासीन तालको जेको आहे उहो तमामु हिकिड़ो बदमनीअ में भोॻे रहियो आहे। ऐं इन सिलसिले में असां कोशिशि कंदासीं त हितां जा जेके बि ॻोठाणा शहरी या वापारी आहिनि जिन सां बि इहे वारदातूं थियूं आहिनि या उहे इन में ॾोहनि जे वधंदड़ रुझान सबबु उहे कीअं इन्हनि ॾुखियनि हालतुनि में गुज़ारे रहिया आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। पुलिस जेका त इन्हनि सां ॿधल आहे ॾोहारनि सां, जेकॾहिं पुलिस ॿधल न हुजे न त पोइ त असां वटि अमुन थी वञे। हिकिड़ो ऑफिसर हुयो जंहिं पूरे ज़िले में अमुन करायो हुयो, कोई बि माण्हू अहिड़ो निकिरण लाइ तयारु न हुयो त असां वञी हे ॾोह कयूं। बाक़ी जेकॾहिं पुलिस हुन सां गॾु आहे त बाक़ी हुननि खे करण में छा आहे। कॾहिं बि असां वटि अमुन थियणो ई न आहे जेसि ताईं हे असां वटि हुकूमत जो तरीक़ेकार आहे न, असां वटि अमुन थियणो ई कोन्हे को। बाक़ी जेकॾहिं हुकूमत करे त पोइ त हाणे को मसइलो ई कोन्हे को। हिकिड़े ऑफिसर जे करे जॾहिं सुनसान थी वई सॼे मुल्क में त हेॾा ऑफिसरनि पोइ बि कुझु करे कोन था सघनि। ॿधल उन्हनि मां खाइनि था, हा खाइनि था उन्हनि मां। जेकॾहिं न खाइनि त पोइ अमुन थी वञे। जेको ईंदे वेंदे को मच्छी जी कुरड़ी बि नथो छॾे, पोइ चाहे भली जा खून खयूं लाशूं खयूं, मच्छी जी कुरड़ी ॾियो भलिया, पोइ मुंहिंजो जेको जीअं वणे तीअं कयो। इहा हालत लॻी पई आहे। बाक़ी को ग़रीब वञे थो जेको ॾाढो मुर्त चवंदा त हलो 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 आहे वए खे परेशान आहे, 20 रुपया 10 रुपया बि कंहिंखे नथो छॾे पियो। इहा पुलिस जी हालत आहे। गढ़ी यासीन ॾेखारे पुलिस जी मूवमेंट आहे। टोकड़ त असां न त ॿारहें वार सां मोबाइल ईंदी, मोबाइल जो कमु त होशियारु अचे त कंहिंखे ॼार मां मची वठनि, कंहिंखां कहिड़ी ॻाल्हि कंहिंखां कहिड़ी ॻाल्हि। पोइ कागज़ ग़रीब थी कागज़ थी, पर हाणे त अहिड़ा नवां नवां रंग रूट भरती थिया आहिनि जिन खे इहा बि ख़बर न आहे। कंहिंखां ॿार आहिनि त उनखे बि बीहारींदा, सम्झंदा को साधु आहे, उनखे बि चवंदा कागज़ थी, उनखे ब्लैक मेल करे 150 ॾींहुं उनखे पोइ था छॾनि पिया। ॾुआरनि खे त विझनि सॼो ॾींहुं ॾुआरी शहर में घुमंदा था वठनि। क्राइम ठीकु आहे, मां मञा थो क्राइम लीगल अनलीगल पियो हलंदो रहंदो आहे, क्राइम न रुकबो आहे, पर घटि में घटि त कंट्रोल था कनि, उन शइ ते कंट्रोल था कनि। शहर कंहिं शहरीअ खां पुछो थो, बाक़ी हीअं आहे जेको बि नओं अचे त खंभण टेड़े हीअं थो हिते नाके ते हेॾो आधार आहे ग़रीबनि सां खोड़ ज़ुल्मनि, नाके ते हेॾो आधार लॻो पियो एनक्रोचमेंट जो। असल छा आहे त बाज़ार में असां दुकानदार आहियूं, असां सां वेल आहिनि, खोड़ माण्हू मंथलियूं था भरनि। शहर में केॾी बदमनी आहे, शहर में कहिड़ा जुआ जा अॾा था हलनि, उन ते कंहिं आहे उनखां पैसा था वठनि, हफ़्ता था वठनि, भत्ता था छो था वठनि। असां SSP साहिबु फैज़ान साहिबु आयो आहे, इन जूं त पोइ वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कलर जूं मदेजी में 16-15 माण्हू फिरिया आहिनि, उन्हनि जो छा थियो? उहे त हर माण्हू रोज़ु इहो ॾींहुं ख़ाली न आहे जंहिं ॾींहुं फुल धाड़ो नथो थिए। त जेको आहे सो मूंखां ॿ दफ़ा जेको आहे सो फिरियो वियो आहे, जेको आहे मूंखे ऐं बदमनी बिल्कुलु हिते आहे जेको आहे सो अमन अमान कंहिं बि हुनजो न आहे। हे DSP साहिबु नओं आयो आहे, हिन बाज़ारनि जी गश्त कई आहे, पुछा पुछा कई अथई, अचे थो माण्हू खां पुछा पुछा करे थो। जो DSP साहिबु जेको कुझु करे सघे त करे। बाक़ी SHO खे ॿ दफ़ा चयो आहे, इन खां अवल जेको SHO उन टाइम में मूंखां थी वई आहे फुर ख़ुदि खां। मां हाणे ॻाल्हि ओपन थो कयां, पहिरियों मां न कयुमि जेको आहे ओपन, मां जेको आहे इहा असांजी बदनामी आहे शहर जी, इहो ओपन थो कयां। उन्हनि माण्हुनि जे लाइ मां फ़रियाद बि NC बि कढाई आहे, उहो बि जेको आहे माना कुझु न आहे, अमन अमान बिल्कुलु न आहे शहर में। इन लाइ असां वरी बि जेको आहे गवर्नमेंट खे SP साहिब खे DIG IG साहिब ताईं अपील था कयूं त असांजे शहर में
जेको आहे अमन अमान जेको आहे बहाल कयो वञे। यासीन शहर या तालुको न बल्कि डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा अमन अमान जे हवाले सां इंतिहाई गंभीर थी वई आहे। तव्हां ॾिसो जेको आहे गड़ियासीन शहर हुजे या पसगिरदाई हुजे, ड्रखण थी वियो, लखी थी वियो, चक थी वियो, पूरे ज़िले में आए ॾींहुं क़बाइली तकरारनि जे सबब जे करे जेके इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। ऐं जॾहिं त हीअ जेको SP मुसलसिल चेंज थींदा रहनि था डिस्ट्रिक्ट शिकारपुर में, पर हाणे ताज़ो जेको आहे सो रिटायर्ड जेको आहे सो आर्मी जो हाणे SSP मुक़ररु थियो आहे। इन मां माण्हुनि खे उमेदूं त काफ़ी हुयूं, पर हिन वक़्त ताईं इन बि कोई बूटो ॿारे कोन सघियो आहे। छो त इन जे अचण खां पोइ बि तव्हां ॾिसो आए ॾींहुं क़बाइली तकरारनि जे सबबु जानियूं ज़ाया थियनि थियूं, हिते क़तल थियनि था, रोज़ानो रोज़ क़तल मामूल बणियल आहिनि। उन खां पोइ क्राइम ॾिसो तव्हां त क्राइम में का बि घटिताई न आई आहे। उमेदूं इहे हुयूं त हिन साहब जे अचण सां जेको आहे सो थींदियूं, क्राइम घटिबो या क़बाइली तकरारनि ते को ज़ाब्तो ईंदो, पर हिन वक़्त ताईं कुझु बि ज़ाब्तो न अची सघियो आहे। उन खां पोइ साईं बि जेको आहे सो सियासी बंगलनि जे आशीर्वाद सां शायदि हली रहियो आहे। साईंअ जो बि सियासतदाननि ॾे घणो मुतवजो आहे। हिन वक़्तु मौजूदा जेको SSP शिकारपुर आहे, असां जेको आहे सो घुर कंदासीं त SSP साहब खे घुरिजे त ज़िले ते पंहिंजे ते ध्यानु ॾिए ऐं जेके हिते मसइला मसाइल आहिनि पुलिसिंग जे हवाले सां, थाणे ते जेकॾहिं तव्हां दायो त थाणे तां हर थाणे तां इहा मोट मिले थी साईं असां वटि नफ़री कोन्हे का। 20/10/2022 ते अचां पोइ होॾे स्कूल खां मोकल करे जीअं 1 बजे मोकल कयूं अचां पियो। आयमि जो त हिते जेको आहे खीरसर जी परीं टाप सां अचां पियो त उते हिकिड़ा हथियारबंद बीठा मुंहिंजो अॻु वठी करे मूंखां गाॾी बि खसियो, मूंसां भाणे बि गॾु हुयो, उनखे बि धकायूं, मूंखे बि धकायूं ऐं मोबाइल खसियूं, ॿियो कुझु ज़रूरी कागज़ात हुया उहे मूंखां खसियूं, सुनाई कार्ड वग़ैरह जेको बि कुझु हुयो, कुझु रोक रक़म हुई मूंखे हिन महिल ताईं वापसि न थी आहे। ख़ुदा रा हाणे मुंहिंजो IG साहब जेको आहे गुलाम नबी मेमण साहब या AIG जेको आहे पंहिंजो जावेद आलम साहब, उनखे अर्ज़ु आहे त ख़ुदा रा असांजो तदारुक कनि। असां ड्यूटी वारा माण्हू असां महफ़ूज़ न आहियूं। सरकारी उस्ताद पंहिंजो असां ड्यूटीअ ते अचूं था त असांखे काई बि तहफ़ुज़ न आहे, न रस्ते में का अहिड़ी हिफ़ाज़त थी सघे थी असांजी। असां तमामु ख़तरे में आहियूं, ड्यूटी नथा करे सघूं। हाणे कयूं त असां कयूं छा, ड्यूटी कयूं या असां जेको आहे पंहिंजे दाड़ेलनि सां मुंहुं ॾियूं। मुख़्तलिफ़ जेके असां वटि अवेलेबल सोर्सिस आहिनि इन में कोई शक न आहे त ओवरऑल सिंध में जेको आहे सो नफ़री जी तमामु घणी शार्टेज आहे। काफ़ी नफ़री जेका आहे असांजी सो ॿियनि मतिलबु स्काट्स आहिनि या जेको आहे सो मिनिस्टरनि खे स्काट्स, हक़ीक़त इहा आहे उन्हनि खे जेका नफ़री मिलियल आहे ऐं ॿियनि जेको आहे सो हंधनि ते बि यूज़ थिए थी पई जेको आहे सो उते बि ज़रूरी आहे जेका आहे पर जेका अवेलेबल नफ़री आहे असांखे उन तहत असां जेको पुॼे थो पियो, जेके बि एरिया असां सम्झूं था पिया त हिते जेको आहे सो पेट्रोलिंग जी ज़रूरत आहे, हिते पिकटिंग जी ज़रूरत आहे, उते असां जेतिरी असां वटि अवेलेबल सोर्सिस आहिनि असां उनखे यूटिलाइज़ कयूं था पिया, पाण बि पेट्रोलिंग कयूं था पिया ऐं असांजा SHOs बि जेको आहे सो एक्टिव आहिनि, मुतहरिक आहिनि, उहे बि पंहिंजी कोशिशि कंदा। ऐं तव्हां पाण इन चीज़ जा गवाह हूंदो त गुज़िरियल 20-25 ॾींहंनि में को अहिड़ो वॾो को इंसिडेंट जेको न थियो आहे। हिकु अधु हल्की का मोटरसाइकिल जेका आहे थी आहे उहा बि रिकवर थी चुकी आहे जेको आहे सो। भई माण्हू FIR नथा कटाइनि, सो जेके आहिनि उनखे ख़बर बि आहे त कहिड़ा क्रिमिनल्स आहिनि, पर माण्हू पंहिंजो रोल अदा नथा कनि। इवन तव्हां ॾिसो जेकॾहिं पब्लिक जे पुलिस ते त चवनि था त मां पुलिस जेको आहे हीअं करे हीअं करे हीअं करे, त पब्लिक कहिड़ो थी किरदारु अदा करे। पब्लिक जे साम्हूं जेकॾहिं को मर्डर थो थिए त पब्लिक जेका आहे उन ते एविडेंस ॾियण लाइ तयारु कोन्हे का। हाणे जॾहिं कोर्ट में इहो केस वेंदो, जॾहिं विटनेसिस जेके इंट्रस्टेड हूंदा या पुलिस हूंदी जेका आहे मशीर ऐं शायदि पुलिस हूंदी त उहो जेको आहे सो हुन प्रोसिक्यूशन जे केस खे हिकिड़ो फेटल जेके आहिनि इहे फिलाज़ आहिनि ऐं इहे केस मज़बूत तॾहिं थी सघंदा जॾहिं पब्लिक जी हिन में इन्वॉल्वमेंट हूंदी ऐं पब्लिक जेका आहे खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। उहे सिर्फ़ु इहो न सोचनि त हीउ जहिड़ो या हीउ जेको इंसिडेंट थियो आहे इहो फलाणे सां थियो आहे, हिन में मुंहिंजो कमु न आहे। असां होल सोसाइटी जो हिन में जेको आहे कमु आहे। कंहिं बि इंसान जो जेकॾहिं क़तल थो थिए त इहो असांजो क़तल थो थिए, त जेसि ताईं गॾियल हिकिड़ो किरदारु पंहिंजो समाज वारा अदा न कंदा तेसि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुलिस जे जेको आहे कुल्हनि ते मां नथो सम्झां त
त हालतूं जेके आहिनि से उहे जेके आइडियल सूरत हाल असां चऊं था थियणु खपे उहा न थींदी। उहा तॾहिं ई थींदी जॾहिं जस्टिस थींदो ऐं इंसाफ़ सां ई अमन क़ाइमु थी सघे थो। ऐं इन में जेके आहिनि से सभई सोसाइटी आहे जेके परता आहिनि, सभई जेके धुरियूं जेके आहिनि उन में पंहिंजो गॾियल ज़िमेदारी जेका आहे उन्हनि ते आहे ते कानूनी ऐं मॉरली उहे जेसिताईं अदा न कंदा तेसि ताईं जेको आहे मां नथो सम्झां त सिंध उन आइडियल सूरत हाल खे रसी सघंदी। साईं जब पुलिस जे बारे में पुछो था मां हक़ ॻाल्हाईंदो मूंखे लाॾे हलणो आहे। पुलिस जॾहिं पाण ख़ुदि मजबूर आहे, जॾहिं ऑफिसर आहे एस आहे मिनिस्टर रखियल आहे, बाक़ी अवाम खे तकलीफ़ अॼु बि मिलंदी रहंदी। सुभाणे बि जो सिंध जो अवाम विकाणल आहे पंहिंजे सरदारनि में। हर माण्हू त चए त मुंहिंजो सरदार ख़ुशि हुजे, सरदार त चए त मां खरबपति हुजां, वञी ग़रीब वञी पिने। हाणे असां शिकारपुर ज़िले जे ज़िलई हेडक्वार्टर वारे इलाइक़े में जेको सारंग बपड़ आहे उहो सूरत हाल वाज़ह पियो करे। उहा सूरत हाल ॾिसूं त उतां जी सूरत हाल कीअं आहे। जी सर, बिल्कुलु शिकारपुर ज़िलो जेको 12 लख 12.5 लख खां वधीक आबादी रखे थो ऐं शिकारपुर ज़िलो कारोबारी हवाले सां ऐं उन सां गॾोगॾु हितां जो जेको वापारी हब आहे ऐं ट्रांसपोर्ट जो हब आहे उहो जेको आहे त मर्कज़ सम्झो वञे थो त शिकारपुर ज़िलो बलोचिस्तान खे ऐं पंजाब खे ॻंढींदड़ ज़िलो आहे। पर शिकारपुर में अमुन जे हवाले सां इंतिहाई ॻणती जेकी वारी जेका सूरत हाल आहे उन ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। शिकारपुर शहर हुजे, शिकारपुर जूं बहिराणियूं हुजनि, ॻोठ हुजनि, मुख़्तलिफ़ तालका हुजनि ऐं मुख़्तलिफ़ घिटियूं चौक चौराहा जिते किथे जेको आहे त बदमनी जेको आहे त काहे पई आहे। हिते ॾींहं ॾिठे जो फुर थिए थी, शहर जे विच में अचार पाण फायरिंग करे हलिया था वञनि। करे माण्हू सां ॻाल्हाईंदासीं उनजो छा चवणो आहे, अचो त हुन सां ॻाल्हायूं। साल अॻु जेको अथसि मुंहिंजा बि घर मां जेको अथसि पुलिस वारा जेको अथसि 14 लख रुपया खणी विया आहिनि। घर में पुलिस पाण सूबेदार इम्तियाज़ पंवर इहो फतेह मोहम्मद दल इहा जेको घर में घिरी मूंखे जेको यरगमाल बणाए पैसा खणी विया। SP ॾे विया हुन टाइम SP फतेह मोहम्मद तुनो साहब हुयो, उन खे चयासीं हाई कोर्ट में वियासीं। शिकारपुर वॾो बदमनी शरीफ़ माण्हू रहे नथो सघे, हर कोई जेको जाॾे वञे पुलिस। पोइ मां जॾहिं जो हुननि जे मथां फरियाद वठो मूंखे SHO चए थो त जेको 5 लख ॾे पोइ FIR कटाईंदासीं। शहर में त अमन अमान आहे कोन, रोज़ कतल, रोज़ फुरियूं, रोज़ धारा, अमन अमान कोई बि न आहे शहर में। पुलिस जेको आहे निंड सुम्ही पई आहे, पुलिस कुझु बि नथी करे। रोज़ माण्हू था मरी वञनि, रोज़ हाणे स्टॉल में जेको आहे माण्हू थी विया आहिनि, कुझु बि न आहे, पुलिस ज़ाहिर ई न आहे। हा बसि हाणे जेको आहे हिते जेके नुमाइंदा आहिनि चूंडियल उहे अखि पटनि उन्हनि जा माण्हू त उहो जेको आहे कुझु कनि ई नथा। आम ॾींहं ॾिसे गोली थी हलनि त इहो असांजे SP साहिब जी गुज़ारिश आहे त जंहिंजा बि पंहिंजा ॾोह वञे कुझु बि आहे त वञी ॿाहिरनि इलाइक़नि वञे। शहर में सरियाम होटलनि ते गोलियूं था हलाइनि, उन माण्हू था मरी वञनि, केतिरा ई ज़ख़्मी था थियनि। अमुन न आहे शिकारपुर में। असांजे अमुन लाइ असां इहो आला ऑफिसरनि खे दरख़्वास्त आहे उहे अमुन कराए सघनि था। जेके जहिड़ा झगड़ा हलनि था क़बाइली सिस्टम, कोशिशि कनि त सभु इनशाला सही थी वेंदो, बहितर थी वेंदो। हुन में शिकारपुर ॼण लाइ तयारु न आहे, एतिरे क़दुरु जो पाण 8 बजे खां पोइ निकिरण लाइ तयारु न आहियूं। भउ त हुते ख़बर न आहे त घर पुॼंदासीं न पुॼंदासीं। उन्हनि जी होटल ते होटल वारो मारे आहे, हिकिड़ो जाफ़री ज़ख़्मी थियो, हिकिड़ो शायदि शरो जो ज़ख़्मी थी पियो। ख़बर न पई त जहिड़ो कंहिंजो मरी केरु वियो। पहिरियों दफ़ो न आहे त हमेशह ईअं थो थिए। असां हुकूमत खां इहा ई अपील था कयूं त महिरबानी करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। शहरी आम शहरी जेको आहे सुकून में हुजे। मोटरसाइकिल जी मोबाइल जी वारदात आम थी वई आहे, इन ते कंट्रोल कयो वञे। अगरि ॿियो कुझु असांखे नथा ॾियनि अमुन त ॾियनि, इहो ई मुतालबो आहे। मुतालबो हुकूमत खां इहो ई आहे साईं असांखे अमुन फराहम कयो वञे। ग़रीब खे अमुन त ॾिनो वञे, अटो सस्तो नथा ॾियो त अमुन त ॾियो असांखे, एतिरो त असांजो हक़ु आहे। शिकारपुर कंहिं दौर में अमुन जो गहवारो हो, पर हिन वक़्तु जेका शिकारपुर जी शहर तोड़े बहिराड़ी जी जेका कंडीशन आहे उहो वाना वज़ीरिस्तान आहे। हितां जे चूंडियल नुमाइंदनि जे अदम दिलचस्पी सबबि, इंतिज़ामी ना हली सबबि घर घर में रोज़ानो फुट जा वाक़िया, धाड़नि जा वाक़िया थियनि था। राति जे वक़्तु शिकारपुर शहर जे 3 SHOs पंहिंजा मोबाइल नंबर बंदि करे ऐं पंहिंजे दफ़्तरनि थाणनि खे अंदरियों ताला हणी बंदि करे सुम्हनि था। PTCL जा ॾिनल नंबर बि को अटेंड करण लाइ तयारु कोन्हे, उन्हनि जा नंबर बि ख़राबु आहिनि। मौजूदा SSP शिकारपुर फैज़ान अली जे अचण सां शिकारपुर इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल में हले थो।
कोई माण्हू महफ़ूज़ न आहे त जेको अॼु घरां वियो आहे सुभाणे वापसि ईंदो। असीं DIG लाड़काणो, AIG सिंध, वज़ीर आला सिंध, कोर कमांडर कराची ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मुतालबो कंदासीं त शिकारपुर खे फ़ौज जे हवाले कयो वञे। शिकारपुर खे ऐं थाणनि ते फ़ौजी ऑफिसर मुक़ररु कया वञनि। शहर जे अंदरि स्ट्रीट क्राइम एतिरो वधी वियो आहे, मोबाइल स्नैचिंग, गाॾियुनि जी फुर, अगवा जूं वारदातूं ॾींहं ॾिठे जो होटलनि में घिड़ी करे माण्हुनि खे मारियो हलिया था वञनि। हितां जा माण्हू एतिरा बेवस बणिजी विया आहिनि जो नॉमिनेट ॾुहारनि जा FIR करण लाइ तयारु कोन्हनि। डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो अमन तमामु ख़राब थी चुको आहे। हिकु त शिकारपुर उहो डिस्ट्रिक्ट आहे जेको क़बाइली झेड़नि जे वर चढ़ी चुको आहे, जंहिंमें रोज़ मासूम जाननि जी ज़ाया थिए थी, जंहिंमें कोई बि न सरदार थो थिए, न को भोतार, न को कुझु बि न। सिर्फ़ हर एक पंहिंजे सरदारी कुर्सी खे बचाइण में पूरो आहे। मासूम जानू ज़ाया थियनि तो डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी तालीम तबाह थिए थी। जॾहिं उहे माण्हू पुलिस जे ज़द में अचनि था, FIR थियनि थियूं, उहे किरमल माण्हू बणिजी था वञनि। हाणे डिस्ट्रिक्ट शिकारपुर जी हालत आहे जो ग़रीब माण्हू जेको 20,000 30,000 ॾेई मोटरसाइकिल वठे थो त उहो घरां निकिरे नथो, उनजी मोटरसाइकिल उते ई खसिजी थी वञे। उहो ग़रीब माना लाचार थी थो वञे। हिकु त सैलाब शिकारपुर डिस्ट्रिक्ट खे पूरे खे तबाह करे छॾियो आहे, जंहिंमें पुलिस बुरी तरह सां नाकाम थी चुको आहे। काफ़ी ॾींहंनि खां खून जूं क़तलेआम, बाइकुनि जूं वारदातूं। चंद ॾींहं अॻु में असांजी पंहिंजी बाइक बि चोरी थी वई लखीदर जी एरिया मां। काफ़ी मरतबा SHO वटि वियासीं, ASP साहब फाज़िल शाह एप्लीकेशन फॉरवर्ड कर ॾिनी थाणे ते, कोई तदारक न थियो। 1.5 महीना असांजी गुज़री आहे। बाक़ी तव्हां ॾिसो त शहर में सुबुह सां जेके निकिरनि था पंहिंजो धंधो कारोबार करण जे लाइ, उहे एतिरा महफ़ूज़ न आहिनि जो जेके उन्हनि जा 800 रुपया ॾियारी कमाइनि था त शाम जो इहे सोचनि था वापसि असां कीअं खणी वञूं। हाणे ताज़ी टियों बि हितां लखीदर जी एरिया मां असांजे ॿिए दोस्त जी CD बाइक जेका आहे चाबी चोरी करे विया आहिनि। नाज़रीन, ही समूरी तव्हां हिननि शिकारपुर ज़िले जे इन इलाइक़नि जी सूरत हाल ॾिठी ऐं ॿुधी। उतां जा माण्हू दाहिनि था त उनखे तहफ़ुज़ जो को अहसासु कोन्हे। उहे माण्हू सदाईं अदम तहफ़ुज़ जो शिकार रहनि था। घरनि खां निकिरण जे महिल उनखे ख़ौफ़ महसूसु थिए थो। न उन्हनि जी जान महफ़ूज़ आहे, न माल महफ़ूज़ आहे, न इज़त महफ़ूज़ आहे। उहो कंहिं बि तरह सां तहफ़ुज़ उन्हनि खे मुयसरु न आहे, जंहिंजे करे हीउ इलाइक़ो, हीउ ज़िलो सदाईं बदमनी जे बाहि में सड़ंदो ॿरंदो रहियो आहे ऐं माण्हू फुरजंदा, लुटजंदा ऐं भोॻींदा रहिया आहिनि। हिन ज़िले खे ख़ासि तौर ते इन जेको कचे वारा जा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में ऑपरेशन करण सां गॾोगॾु पके वारे इलाइक़नि ते बि हिकिड़ो जानदार ऑपरेशन करे ॾोहनि खे मुंझो ॾिनो वञे, जीअं हिन इलाइक़े जा माण्हू को सुख जो साहु खणी सघनि। हिन वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।